सो प्रेज़ेंटेशन मां ठाहे खणी आयुसि, थोरो तारीख़ खे टच ॾियूं त तारीख़ी तौर ते सिंध कीअं हुयो ऐं पोइ हुन में छा छा माना चेंजिस आयूं, कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स आया, कहिड़ा इशूज़ आया। मुंहिंजो ग़ाइबाना उस्ताद आहे साईं M.H. पंवर साहिबु। साईं जा किताब, साईं जा जेके तहरीरूं आहिनि, जेके रिपोर्ट्स आहिनि, नक्शा ख़ासि तौर ते मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। सो दिस इज़ अ मैप ऑफ 4 एंशियंट रिवर्स इन सिंध। सिंध में कंहिं दौर में 4 दरिया वहंदा हुया। इहो ब्लू जेको कलर आहे इहो लूनी रिवर आहे, पोइ सरस्वती आहे, पोइ हाकड़ो आहे, पोइ ओरिजिनल सिंध आहे। हीअ जेको लूनी ऐं सरस्वती आहे इहे घणो करे बरसाती पाणी, रेन वाटर्स खे खणी ईंदा हुआ सिंध ॾे। ऐं जेको हाकड़ो आहे उनजे बारे में कुझु माना ॻाल्हियूं आहिनि, शकूक शुबात आहिनि। बाक़ी इंडस जेको आहे इन्हनि जो जेको ओरिजिन आहे उहो कंफर्म्ड आहे फ्रॉम ग्लेशियर्स, तिब्बत खां शुरू थी हिते ईंदो हुयो। नेक्स्ट स्लाइड। इहो हिकिड़ो मैप आहे 1226 AD जो लेफ्ट साइड वारो। इहो ॾेखारणु पियो चाहियो त कंहिं दौर में असांजो ठठ ऐं बदीन ज़िलो हूंदा ई कोन हुया ऐं हे कीअं ठहिया, कीअं डेवलप थिया। इन जो कमाल असांजे दरिया सिंध आहे, सिंधू जी सिल्ट आहे, जंहिंजे कंटिन्यूस फ्लो सां इहे जेको असांजो ठठ ऐं बदीन ज़िला ठहिया। कच्छ ऑफ जेको रन ऑफ कच्छ मौजूदु आहे इहो बेसिकली ओपन सी क्रीक हुई जेको नंगर पार्कर ताईं टच कंदी हुई ऐं कच्छ खे हिकिड़े जज़ीरे में कैप्चर कयो वेठी हुई। ऐं राइट साइड वारो जेको मैप हुयो पोइ मैप में उहो 1873 जो हुयो, जेॾी महिल ब्रिटिश ते काबू अची विया हुया ऐं उन इरिगेशन सिस्टम ठाहिणु शुरू कयो। दरिया सिंध खे दरिया बादशाह छो चवंदा आहिनि? माना इन करे चवंदा हुआ त दरिया जी पंहिंजी मर्ज़ी आहे, जिथां चाहे वहे। हिकिड़े पासे हिकु साल अचे थो, जेॾी महिल फुल ओज ते आहे त उहो मथियनि इलाइक़नि मां सिल्ट खणी अचे थो, जेॾी महिल उहो उनजो प्रेशर टुटे थो त सिल्ट सिंध में फिटी थो करे। ऐं हिकिड़े साल जंहिं रस्ते तां वहे थो त थी सघे थो अॻिले साल हुन रस्ते सां न अचे। इन करे हिनखे दरिया बादशाह चवंदा। इहो इंडस डेल्टा जो मैप आहे। जस्ट विद द गैप ऑफ 20-30 ईयर्स तव्हां ॾिसंदो लेफ्ट साइड वारियूं क्रीक्स बंदि थी वियूं आहिनि ऐं राइट साइड वारियूं क्रीक्स एक्टिव थी वियूं आहिनि। नेक्स्ट स्लाइड प्लीज़। हे हिकिड़ो नक्शो आहे, इहो H.T. लंबर्ट जी बुक आहे सिंध जे बारे में, उन मां मूं खयो आहे। इहो बेसिकली सिंध जो लेवल्स आहिनि, कंटूर्स आहिनि। त सिंध जा कुदरती जेके माना स्लोप्स आहिनि हू कहिड़े कहिड़े लेवल ते कीअं कीअं हलंदा अचनि था। मथियों जेको टॉप ते गुद्दू बिराज मौजूदु आहे वटि तव्हांखे नज़र अचे थो, दैट इज़ 250 फीट अबव सी लेवल। ऐं हेठि बदीन जो जेको एंड आहे जिथे लाइनूं भॻल आहिनि, टाइटल अचे थो, दैट इज़ 10 फीट अबव सी लेवल। ऐं उनखां पोइ ज़ीरो ते अची थो वञे। इन में तव्हां बारीक डॉट्स ॾिसंदो त उहे डॉट्स उन पाणी जा रस्ता ॿुधाइनि पिया त पाणी कहिड़े कहिड़े रस्ते तां फ्लो कंदो हुयो। थैंक यू। नेक्स्ट स्लाइड। प्री एंड पोस्ट इरिगेशन सिनेरियो। 1910 में असां वटि बिराजिस कोन हुया, आपकलानी वाह हूंदा हुआ। जॾहिं दरिया में बोड ईंदी त पाणी हुन वाहनि में उथली पोइ सॼे सिंध में फैलिजंदो हो। पोइ जेॾी महिल लहंदो हो माण्हू उते ज़रात कंदा हुया, एग्रीकल्चर थींदा हुआ। पोइ असां 1962 में असांजा 3 बिराज कंप्लीट थी चुका। ऐं हे नेक्स्ट में हिकु मैप आहे, उनमें आहे, उनमें तव्हां ॾिसंदो जेके ब्लू एरियाज़ आहिनि उहे तव्हांजा पेरिनल एरियाज़ आहिनि, जेके ग्रीन एरियाज़ आहिनि नॉन पेरिनल, माना उहो 6 माही पाणी उन्हनि जो आहे, 6 महीना पाणी आहे। नेक्स्ट। डी वाटरिंग कीअं कजे सिंध जी? त मां इंटरनेशनल एक्सपोजर बि थोरो घणो आहे मूंखे, थाईलैंड, अमेरिका वाटर रिसोर्सिस ते कोर्सिस कयल आहिनि। थाईलैंड जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणी आयो आहियां तव्हां वटि। नेक्स्ट स्लाइड आहे। बैंकॉक शहर ऐं उनजे इर्द गिर्द जा इलाइक़ा। तव्हांखे ख़बर आहे त थाईलैंड जो जेको मज़हब आहे, रिलीजन आहे, उहो टूरिज़म आहे। ऐं टूरिज़म ते उहो कंहिं लेवल ते बि कॉम्प्रोमाइज़ नथा करे सघनि। ऐं हुते बरसातूं बि तमामु घणियूं पवंदियूं आहिनि। ऐं हुन में कुझु हद उन्हनि जो आर्टिफिशियल रेन मैकेनिज़म जी बि आहे, छो त उहो उन्हनि खे साल में 2 चकर सारियुनि जी फसल खणणी आहे। पोइ पहिरियां असेस था कनि साल पहिरियां त हेल चकर केतिरी बरसाति पवंदी, घटि पवंदी त पंहिंजे बादशाह खां इजाज़त वठी उहो क्लाउड सीडिंग कंदा आहिनि। पोइ बरसाति घणी पवंदी आहे त हाणे बैंकॉक शहर ऐं उनजा जेके सभु टूरिज़म स्पॉट्स आहिनि सभु ख़तरे में अची ईंदा आहिनि, बुॾी ईंदा आहिनि। नेक्स्ट स्लाइड आहे। पोइ क्राइसिस में अची ईंदा आहिनि। नेक्स्ट स्लाइड आहे। हुननि छा कयो आहे त हुननि अॼु खां 15 साल अॻु में सॼे इलाइक़े जा सर्वेस करे, मैपिंग करे, कंटूर्स, उतां जूं ड्रेन्स गॾु कयूं आहिनि। नेक्स्ट स्लाइड आहे। उहे ड्रेन्स गॾु करे उहो समुंड जे वेझो खणी आया आहिनि। हाणे हिते अची उहे कराची, जहिड़ो कराची खे मसइलो आहे, बरसाति में कराची जो पाणी न पियो निकितो, त उते समुंड मथे आहे बैंकॉक में ऐं हुननि जी ज़मीन हेठि आहे। हुनजो बि सबबु आहे, ग्राउंड वाटर ओवर एक्सप्लॉइटेशन थींदी आहे त ज़मीन सिंक डाउन थींदी आहे। पोइ उते पहुचाए हुननि ज़मीन खां एलिवेटेड, ड्रेन खां एलिवेटेड फ्लूम ठाहिया आहिनि। फ्लूम चइबो आहे त हिकिड़ो आर्टिफिशियल चैनल जेको ज़मीन खां मथे हुजे ऐं मथां समुंड में विधो अथसि। असां हिते ॾिसंदा आहियूं बाबा पंप जी केतिरी कैपेसिटी आहे। असांजी मीर साहिबु थोरी देरि पहिरियां ॻाल्हि कई पई त 1 क्यूसेक, 1.5 क्यूसेक। क्यूसेक मतिलबु हिकिड़े पॉइंट तां 1 क्यूबिक फिट पाणी साइज़ क्रॉस करे, हिकिड़े पॉइंट तां।
उन्हनि 100 क्यूमिक जा पंप्स लॻाया आहिनि. क्यूमिक मतिलबु हिकिड़े पॉइंट तां 1 मीटर क्यूब पाणी ऐं ओड़ा 100 मीटर क्यूब पाणी क्रॉस करे. नेक्स्ट स्लाइड दादा. सो नेक्स्ट जस्ट मां आइडिया तव्हांखे ॾियण लाइ त इहो हुननि जो एलिवेटेड चैनल असांखे हिकिड़ो हुननि विज़िट करायो हुयो, इहो बि स्टडी कयोसीं. ऐं इहो मथां खां पाणी समुंड में लाहे थो छॾे. जेतिरो बि समुंड मथे हुजे पाणी न खणंदो हुजे त सोल्यूशन माना डी वाटरिंग हुनजी थियो वञे. नेक्स्ट स्लाइड. हे चैनल हो ख़ाली जेॾीमहिल ज़रूरत न हुई हुनजी. नेक्स्ट. अच्छा, हिते जेके जेके ड्रेन्स अची हिन में मिलंदियूं हुयूं उहे माण्हुनि जे कंट्रोल में न हुयूं. इहे स्काडा सिस्टम टेलीमेट्रीज़ लॻल हुया, स्काडा सिस्टम लॻल हुया, ख़बर पवे पई केतिरो फ्लो अचे पियो, कंप्यूटराइज़ सेंट्रल कंट्रोल तां कंट्रोल्ड हुयूं. उहो ईअं न आहे त बरसाति आई आहे त हर कंहिंजो पाणी यकदमि थो कढे, न. उन्हनि वटि प्लैन्स आहिनि कहिड़े इलाइक़े जो पहिरियां कढणो आहे, किथां केतिरो निकिरंदो, पोइ छॾिणो आहे, पोइ कहिड़ो खोलणो आहे. ऐं गेट जेके आहिनि सेंट्रल मॉनिटरिंग कंट्रोल रूम सां कंट्रोल थियनि पिया. हींअर आउं गुज़ारिश थो करियां, मीरपुर ख़ासि जो आबादगार बि आहे, एंटरप्रेन्योर बि आहे ऐं मुख़्तलिफ़ हुन मुल्क बि ॾिठा आहिनि, उते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ऐं ही तबाहियूं. असांजो दोस्त ऐं मीरपुर ख़ासि मां आयो मीर मज़र टालपुर साहिबु, उहो पंहिंजी उहो ॻाल्हियूं पेश कंदो. मीर मज़र टालपुर साहिबु. इहो इशू अराइज़ कीअं थियो? हाणे इहा रिपोर्ट हिननि खां मूं पुछो, मूंखे मिली हुई. इन जा 12 वॉल्यूम आहिनि. हीअ हिकिड़ो कापी तव्हां वटि आहे थी, इन जा 12 वॉल्यूम्स आहिनि थिक. हाणे इहे कंप्लीट लेफ्ट बैंक आहे ऐं इहे 15 डिस्ट्रिक्ट आहिनि फ्रॉम घोटकी टू बदीन ठठा. कंप्लीट लेफ्ट बैंक आहे ऐं उन में नेचुरल वाटरवेज़ बि आहिनि. उन खां पोइ जेका डेवलपमेंट थी, रोड अचा, ॿिया आया, एलबीओडी आई, या ॿिया जेके बि शयूं आयूं उहे बि हुन में मैंशन आहिनि. ऐं उन्हनि अॼु जे दौर में बि सैटेलाइट जो मौजूदगी वरिती. अॻे वारे हो त माण्हू मोकिलियो, पोइ माप पियो करे, फुटा पियो मापे, ईअं कोन्हे, पर हुननि सैटेलाइट जे थ्रू इहा शइ वरिती. हाणे अॼु उन्हनि खे सॼी ख़बर आहे, विड्थ जी, डेप्थ जी, हर शइ. माना हाणे इहा शइ का सीक्रेट कोन्हे, जेका का सीक्रेट इंफॉर्मेशन नाले जी शइ हूंदी, तंहिं करे उहा शइ अवेलेबल आहे. हाणे अवेलेबल आहे ऐं उन में हिकिड़ो टाइम फ्रेम मुक़ररु थियो. ओॾी महिल हुननि चयो त असीं 7 साल लॻाईंदासीं, पोइ वरी हिननि चयो न 2018 में इलेक्शन आहे, 5 साल लॻायो, पोइ इन में वरी कुझु पैसा आया, पोइ उन में मतिलबु कुझु, पोइ उन में हर साल हुननि मुख़्तलिफ़ पैसा ख़र्चु कया, जेको साईं चए थो त हुननि पार्टली मुख़्तलिफ़ जायुनि ते ख़र्चु कया. ऐं पोइ उन जो रिज़ल्ट असां 19 में बि ॾिठो, 20 में बि ॾिठो, 22 में बि ॾिठो. आउं उन्हनि माण्हुनि मां आहियां जेको इतफ़ाक़ सां, माना मूं ज़मीदारी 92 खां शुरू कई ऐं मुंहिंजो इलाइक़ो जेको आहे उमरकोट, मीरपुर ख़ासि, तॾहिं उमरकोट कोन हो, इहो सॼो रस्तो आहे, पोइ कस आहे, पोइ इहो वञो काकड़े में ढोरे में किरे थो. हाणे 92 में मां ॿुॾो आहियां, उन खां पोइ 10 ॿुढासूं, पोइ वरी अॻिते अॻे साइकिल हो, 10 सालनि जो हिसाबु हो, चलो हिकिड़ो नेचर जो हिसाबु हो. पर पोइ 10 में वर्ल्ड जे नतीजे ते पहुती. फ्रॉम 1980 खां डिबेट हली पई त क्लाइमेट चेंज आहे. पोइ दुनिया जा सेठनि, ॿिया अमीर माण्हू हुआ, उन्हनि जा वेस्टर्न इंट्रस्ट हुआ, उहे इन ॻाल्हि खे कोन मञींदा त क्लाइमेट नाले चेंज, छो इकनॉमी हुई, ॿियो हो, आयल हो आहे, इन करे. पोइ पर 2000 में इहा ॻाल्हि क्लियर थी वई, क्योटो एग्रीमेंट थियो, पेरिस थियो, ॿिया थिया, त बाबा क्लाइमेट चेंज इज़ अ सीरियस थिंग एंड इट इफेक्ट्स वेरी वेरी लार्ज इन ऑल ओवर द वर्ल्ड. ई इशू मुल्क खां मामिलो मथे आहे त एवरीबडी शुड गो टू ग्रीन अकॉर्डिंग टू नेचर, दिस. हाणे उहो पोइ हुननि सॼो सिस्टम ठाहियो. असां उन जो रुॻो ॻाल्हि करियूं था, अदरवाइज़ वी डोंट बिलीव इन इट. ख़ैर, हाणे इहा शइ ठही वई. उन ठहण खां पोइ इहो पीरियड तय थियो. उन पीरियड में एरीगेशन साईं रहियो आहे. एरीगेशन जा डिफरेंट डिपार्टमेंट हुजनि था, पोइ उन्हनि जा डिपार्टमेंट जा अलॻि अलॻि पैसा रखजनि था, अलॻि अलॻि हुननि जा कम आहिनि. भई हीअ ऑपरेशन आहे, हीअ ड्रेनेज आहे, हीअ फलाणो आहे, हीअ फलाणो आहे, हुन जा हिकिड़ा अलॻि पैसा रखजनि था. पोइ उन्हनि ते कमु थिए थो. ऐं असांजी जेका गवर्नमेंट आहे, सिटिंग गवर्नमेंट आहे, उन जो माना उनखे इहा ख़बर आहे, चए पई टीवी ते त साईं असीं कोन था माण्हुनि खे खाराए सघूं, असीं माण्हू तमामु घणा थी वियो, हिकिड़ो वॾो सीरियस इशू आहे हिकिड़ो. उनजे मथां वरी NDA में वेही रही, उहा कोन पई उन हिसाब सां विरहाए, ऐं हिते प्रॉब्लम थी वियो, त पोइ उनजो हल आहे हिकिड़ो ई आहे त यार तव्हीं हाणे इहो पाणी इन्हनि
ॿिनि तालुकनि जे 4 यूनियन काउंसिल में बीठो आहे। 10,000 15,000 हिकिड़ी तालुके जा माण्हू, 10 15 20,000 हिकिड़े तालुके जा माण्हू, उहे इफेक्ट इन जे करे था थियनि त उहे उनजे विच में वेठा आहिनि, अदरवाइज़ उहे इफेक्ट कोन थींदा। अच्छा, क्रॉप कॉटन आहे जेका ख़तमु थी वई 15 अक्टूबर ते, असीं विंटर में रबी में पिया वञूं। अर्ज़ु इहो त हाणे उहा शइ, अच्छा पाणी वञणू समुंड में, अच्छा उते अॻियां मुख़्तलिफ़ ढंढूं ऐं ढोरा आहिनि। असांखे हिननि शकूर ढंढ जी एड्रेस ॾिनी आहे, उते इंडिया खे एतिराज़ु आहे, इंडिया उते बंदूकूं टैंकूं हणे वेठो, कुझु कोन्हे। 40% असांजो आहे, 60% हुननि जो आहे। आख़िरी असांजी सरक्रीक जी लेवल आहे, सरक्रीक असांजी डिक्लेयर थियल आहे फ्रॉम ब्रिटिश पीरियड, टालपुर पीरियड, अॼु बि असांजी डिक्लेयर आहे। सरक्रीक इज़ अवर फ्रॉम फ्रंट ऑफ डिप्लो। 14 असांजूं क्रीक्स आहिनि। हाणे अर्ज़ु रुगो हीअ आहे त असांजो रुगो चऊं ई था त जेको ई चओ था उहो करे ॾियो, माना असांखे छॾियो, जेको बि तव्हां चओ था, तव्हां उन लाइ पैसा रखिया 20 अरब रुपया, तव्हां हैरान थींदव। 90 खां पोइ सिर्फ़ु ड्रेनेज लाइ हिकिड़े ड्रेनेज डिपार्टमेंट 20 बिलियन्स फ्रॉम 2013 खां पोइ, हिन रिपोर्ट खां पोइ हुननि रखिया। हाणे 13 खां वठी तव्हां 22 ताईं काउंट करियो त केतिरा बिलियन रुपीस थिया ऐं रिज़ल्ट चेक करियो। अच्छा, को माण्हू कोन्हे जेको नालो खणे त साईं हिन जे करे पियो तबाह थिया। मतिलबु मूंसां प्रॉब्लम वॾे में वॾो इहो आहे, मतिलबु मूंखे का तकलीफ़ थी त हुन माण्हू जे साम्हूं थियुसि, मूं हुनखे चयो बाबा तूं असां ज़ाती थो करे, आउं हीअ चई सघां थो, पर असांजी सॼी जेका हिकिड़ी समझदार लॾो आहे, उहो लॾो ईअं चवे ई नथो। मूंसां हीअ प्रॉब्लम आहे। आउं अॼु बि हीअ थो चवां, हीअ रिपोर्ट हिननि जी आहे, हिन रिपोर्ट ते प्रैक्टिस करे ॾियो। अॻे साल पाण पिया चवनि क्लाइमेट चेंज आहे, हाणे तव्हां अंदाज़ो करियो, हीअ पूरी इकानमी आहे। फूड हिन में आहे, खाधो हिन में आहे, अटो हिन में आहे, ज़रात हिन में आहे, माण्हू हिन में आहिनि, पॉपुलेशन हिन में आहिनि। हीअ माना हीअ सिर्फ़ु घरनि में पाणी कोन्हे बीठो, जुॾो शहर आहे, टनो जानवर शहर आहे, माण्हू घर में टेबल ते ई घरनि में हलनि था ऐं कुर्सियुनि ते हलनि था। घर जा भाती लख माण्हुनि जी सिटीज़ आहिनि, ॻोठनि खे छॾे ॾियो। हाणे हिते राशन ॾियो, राशन छा कनि? राशन केतिरा ॾींहं ताईं केतिरनि माण्हुनि खे खाराईंदो? अर्ज़ु रुगो हीअ आहे त हीअ जेके बि हिननि जूं रिपोर्ट्स आहिनि, असां हिननि जी ॻाल्हियुनि ते न हलूं जेको हीअ चवनि था। हीअ केॾीमहिल अलाह ॾे मोकिलीनि था, केॾी बरसाति ॾे मोकिलीनि था, केॾीमहिल केॾां था मोकिलीनि। असीं था चऊं साईं हीअ जेका तव्हांजी रिपोर्ट आहे, प्लीज़ इम्प्लीमेंट इट बिफोर 2023 मॉनसून। दैट इज़ अवर ओनली डिमांड एंड देयर इज़ नथिंग एल्स। उन में एक्सपर्ट वेठा आहिनि, प्लीज़ डू दैट। सिंपल माई क्वेश्चन इज़ दैट, नथिंग एल्स। जनाब प्रोफेसर इस्माइल कुंबर साहब। अकॉर्डिंग टू गवर्नमेंट ऑफ सिंध जे हवाले सां तक़रीबन 800 खां मथे माण्हू मरी चुका आहिनि, पर इहो घटि रिपोर्ट थिया आहिनि। अॼु बि तव्हां ॾिसो, जेका मीर साहब ॻाल्हि करे थो, जेको MMD ड्रेन, मेन मीरपुर ख़ासि ड्रेन पुराण वटां जेको घारो लॻो आहे, उन्हनि माण्हुनि जी अञा ताईं वायर न थी आहे, न रेस्क्यू थिया आहिनि, उहे माण्हू न रिलीव थिया आहिनि। सिंध जो माण्हू कॾहिं टेंट सिटियुनि में न वेंदो, छो जो माण्हू पंहिंजे घर जा सामान छितियुनि ते रखी आहिनि। उहे चाहींदा त असां हीअ मथां वारो रोड वारो हथ आहे, असीं हिते वियूं त घटि में घटि पंहिंजे सामान जी हिफ़ाज़त करियूं, को घर जो सामान जेको चोरी न करे वञे। ऐं उन्हनि माण्हुनि ताईं हाणे त टेक्नोलॉजी आहे, जीअं उन वक़्तु जॾहिं धरणा लॻा पिया हुआ, असां चयोसीं त ख़ुदा जे वास्ते उन्हनि माण्हुनि ताईं इमदाद पहुचायो। गवर्नमेंट धरणे में खे ख़तमु करण जे लाइ पंगरे में इमदाद वराणे हिकिड़ा अहिड़ा माण्हू ऑपॉर्चुनिस्ट उहे आया, उन्हनि लुटमार कई ऐं इल्ज़ाम वरी उन्हनि ॿोन मुतासिन ते लॻो। हालांकि ॿोन मुतासिन ते उहे शयूं न मिली सघियूं। अॼु बि ॿोन मुतासिन उहे अञा ताईं उन ई ॻोठनि जे रोडनि ते वेठल आहिनि, उहे ईअं ई वेठल आहिनि, दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन खां पोइ असां वटि लाइवलीहुड लॉसिस, कारोबार जो लॉसिस थियो, नंढा नंढा रोज़गार जा जेके ज़रिया मुतासिर थिया ऐं माण्हुनि जो सॼो घर पट ढही विया। एग्रीकल्चर खे तक़रीबन जेका गवर्नमेंट ऑफ सिंध जेका चए पई, उहो 364 अरब रुपयनि जो जेको एग्रीकल्चर खे लॉसिस थियो आहे, जंहिंमें ख़रीफ़ जा फसल, काटन असांजो हलियो वियो, ख़रीफ़ जो असांजो टमाटो हलियो वियो, असांजूं भाॼियूं हली वियूं। अञा ॿियो जेको नुक़सानु अचे पियो एग्रीकल्चर खे, तव्हांजे अंबनि जा जेके बाग़ आहिनि, जंहिंमें असीं चऊं था सिंध जेको तक़रीबन 40% अंब जेको सो सिंध प्रोड्यूस करे थी, 90% बनाना प्रोड्यूस करे थी। बनाना जे केलनि मां त माण्हू पाणी कढाए रोहिड़ी कैनाल में उछलाए, उहो हुननि जेको नसीर कैनाल जी जेका पुछड़ जेके माण्हू आहिनि, हिकिड़ो त हुनखे LBOD ॿोड़ियो, मथां हिन पाणी ॿोड़ियो। नतीजो रोहिड़ी कैनाल जेको हुई उहो ड्रेनेज जो वाटर थी वई ऐं उन्हनि हिन वक़्तु बि अंबनि जा जेके बाग़ आहिनि आबादगारनि जा, नंढनि आबादगारनि जा, उन्हनि में तक़रीबन गोॾे जेतिरो पाणी बीठो आहे। ऐं सम्झां थो त इहो वॾो लॉस थींदो जेको ईंदड़ अञा कैलकुलेट न कयो आहे। हाणे एग्रीकल्चर असांजी तबाह थी वई, रोज़गार जा ज़रिया ख़तमु थी विया, माण्हू बेयार मददगार थी विया। ऐं एग्रीकल्चर खां पोइ असांजो ॿियो मेन सोर्स ऑफ लाइवलीहुड आहे लाइव स्टॉक। मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठी, जॾहिं हामिद मीर खे वठी वियासीं ज़ीरो ते,
लुंड जेके बख़्शे लुंड जा जेके लुंड हुआ उन्हनि जूं 4-4 लख जूं मेहूं माण्हू चई विया उन न ॾिनियूं, 4 लख रुपया हिकिड़ी बफेलो जो। ऐं उहा जॾहिं थर में परे पासे काए पिया त उहे उन LBOD जो जॾहिं पाणी ओवरटॉप थियो त उन ई ओवरटॉप पाणी जे करे मेहूं उन LBOD में 4-5 मेहूं लुड़ी वियूं। त गवर्नमेंट ऑफ सिंध जी जेका स्टेटिक्स रिपोर्ट आहे उन में चवनि था त 3,50,000 जेके जानवर आहिनि उहे सिंध जा जेके से माना उहे मरी विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु जानवरनि में वधीक लंपी स्किन डिज़ीज़ आहे, उन्हनि खे फाडर जो मसइलो लॻो पियो आहे, उन्हनि खे जेको सो पाणी जो मसइलो लॻो। उहो ई साॻी अशर 80% बीमारियूं जेके सिंध जे माण्हुनि खे हिन वक़्तु 80% गैस्ट्रो चमड़ी जूं बीमारियूं ऐं गॾोगॾु उन खां पोइ मलेरिया जूं बीमारियूं ऐं डेंगी जूं बीमारियूं 80%। डॉक्टर बीखाए असांखे कैंप लॻाए थी, जेके मरीज़ अचनि पिया मूं चयो डॉक्टर साहिबु ॿुधाए हाणे मेजॉरिटी कहिड़ा मूंखे ॿुधाई 80% माण्हू जेके असां सिंध में जेके कैंपूं लॻायूं पिया उन में सिर्फ़ु इन्हनि जा माण्हू अचनि पिया। त आउं सम्झां थो सिंध में हाणे जेके माण्हू थोरो थोरो वञनि पिया, हाणे वरी पंहिंजा बीमार माण्हू इस्पताल में वठी पिया अचनि। जिते इस्पतालूं ई ॿुॾल हुजनि, जिते स्कूल ई ॿुॾल हुजनि, त उते असीं सम्झूं था फिशरीज़ खातो जेको आहे फिशरीज़ डिपार्टमेंट जो असांजूं जेके डंडनि में मच्छियूं हुयूं, माण्हुनि जा नंढा नंढा जेके फार्म आहे उहे डैमेज थिया, उन्हनि जो अञा लॉसिस खे उन्हनि खे न कयो आहे। ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं प्रोफेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ऐं नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी तव्हां विज़िट करियो त तव्हांखे नज़र में ईंदो त जेके इलाइक़ा घणो अफेक्टेड थिया आहिनि UNOCHA खे हिकिड़ी अहिड़ी रिपोर्ट ॾिनी पई वञे जेके उन्हनि इलाइक़नि ते उहे माण्हू पहुचनि न पिया। हिकिड़ो वॾो सीरियस इशू हींअर इहो आहे। ऐं हिन वक़्तु बि सिंध में गवर्नमेंट चवे थी 70 लख माण्हू 7 मिलियन माण्हू जेके से माना डिसप्लेस्ड आहिनि ऐं रिलीफ जेको ॾिनो वियो आहे 3 खां 4 लख माण्हू खे ॾिनो वियो आहे। छा 70 लख माण्हू ऐं 4 लख माण्हू, ऐं सम्झां थो त उन्हनि माण्हू सियारो अचे पियो ऐं सियारे खे अञा ताईं सोचियो न आहे। हिन वक़्तु बि जेके लूप लाइन जेके रोड वारा माण्हू आहिनि ठीकु आहे, उन्हनि ते इमदाद पहुचे थी, जिते एक्सेस आहे। असांजो इंफ्रास्ट्रक्चर ई ख़तमु थी वियो आहे, उन्हनि ते का गवर्नमेंट जी एक्सेस ई नथी थिए, उहे पहुची न पिया सघनि। ऐं हाणे त टेक्नोलॉजी आहे, तव्हां माण्हू जेके दरबदर थिया आहिनि उन्हनि जेके हिकिड़े वॾे माण्हू जो शनाख्ती कार्ड ॾिसो, उनखे तव्हां टेंट ॾियो, टेंट ॾेई तव्हां उते वञो ऐं GPS ते कोऑर्डिनेट वठी उन्हनि माण्हू खे राशन पहुचाईंदो। ऐं सम्झो त इहो मसइलो ई कोन्हे, जेकॾहिं असीं चाहियूं त घणो कुझु करे सघूं था। हाणे अहिड़े नमूने असां वटि रबी हाणे फूड सिक्योरिटी जो प्रॉब्लम थींदो। 3 लख बोरियूं सिंध जूं वीट जूं हिन फ्लड में ख़तमु थी वञे, या गवर्नमेंट जी ताज़ी रिपोर्ट आहे फूड डिपार्टमेंट जी 3 लख बोरियूं। ऐं असां जेका असां 40 लख जेका ज़मीन असांजी जेका मुसातिर थी आहे उन में वॾो तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। NDA में चवे थी त 37 लख एकड़ ज़मीन जेका स्टैंडिंग क्रॉप असांजो डैमेज थियो आहे, ऐं सिंध गवर्नमेंट चवे थी त 40 लख जेको सो माना असांजी ज़मीन मुतासिर थी आहे। कुनेरी मां असांजो दोस्त आहे, उहा प्रोग्रेसिव आबादगार बि आहे, सान्याबंद बि आहे, डॉक्टर मीर अमानुल्लाह टालपुर साहब, उनखे गुज़ारिश कंदुमि त हू अचे डी वाटरिंग ते ॻाल्हाइनि। डॉक्टर मीर अमानुल्लाह। मज़र सां 2 प्रॉब्लम आहिनि त हिकिड़ो पुराणो जेको पिथोरो ढोरो उन जे विचड़ में फाथो पियो आहे, उनखे वञणु घस कोन था ॾियनि आकड़े ॾांहुं वञण जो। उहो 9 फुट पाणी उते पुराणो जेको पिथोरो ढोरो उन में फाथो पियो आहे। ॿियो हिन जो ॻोठु जेको आहे उहा पुराणा नदी जे पासे में। त हिन सां 2 मसइला आहिनि। मूंसां रुॻो हिकिड़ो आकड़े जो मसइलो आहे। माना इतफ़ाक़ सां जिते असांजी एग्रीकल्चर आहे उहो कोई 3 किलोमीटर जी पटी सॼी आकड़े सां गॾु आहे, पर विद हिकिड़ी ग्रेस इहा हुई जो थरकोल खे हिकिड़ो लाइंड चैनल ॾिनो हिननि, कोई 500 क्यूसिक्स जो, जेके नबी सर वटां ई रिज़र्वायर वाटर रिज़र्वायर ठाहिया अथनि मिठे पाणी जा, त खणी वञनि थरकोल आहे। इन करे जेका हाकड़े जी जेका ईस्टर्न साइड हुई उहा फ्राम फर्श वेंदे नबी सर ताईं सेफ रही, माना कंहिं हद ताईं। राइट ते प्रॉब्लम आया, इन करे त कमु थियो ई कोन्हे। ढोरो हाकड़ो डिघी तारीख़ में वञण खां पहिरीं थोरो सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे त इदरी साहिब ख़बर थी जॾहिं सखर बैराज खां पोइ जॾहिं लोअर नारा ते कमु हलियो त ढोरा एस्केप हिननि छॾियो। माना छा करे हिकिड़ो वाहिद कैनाल आहे सॼी सिंध में जेको रिवर बेड ते ठहियलु आहे। उनखे कुझु हंधनि ते हींअर उन्हनि खे जेके वड़वकड़नि कढिया अथनि उनखे थोरो उन्हनि जो डिस्टेंस घटाइण लाइ, पर अदरवाइज़ इट इज़ ऑल नेचुरल इन पंहिंजे सॼे कोर्स में। हाणे उन ऐं अचे थो सिल्टेड एरिया में,
इन सिल्टेड एरिया जे करे उन्हनि मंझि जेकॾहिं हिकिड़ी सर्टेन फ्लो ऐं ग्रेडियंट ते तव्हां न हलाईंदो त उहो तव्हां एक्सकेवेट त करे कोन था सघो, छाजे करे जो हुनजा पेट किथे किथे तमामु वेकिरो आहे किथे, त उन जो हिकिड़ो नेचुरल इहो हो त सिल्ट क्लीयरेंस जे लाइ उनखे आबकलाणी जे दौर मंझि पाणी हलाईंदा हुआ। पोइ जेके 1966 में साहिबीन आया उन्हनि तजवीज़ ॾिनी त भई पाणी जो अजायो ज़ियान थो थिए, जीअं ईअं बि चवंदा आहिनि त बाबा समुंड में पाणी न छॾियो अजायो ज़ियान थो थिए, तीअं हाकड़े ते बि ईअं हो त बाबा पाणी अजायो न छॾियो, ऐं इहो ढोरा एस्केप खे ऑफिशियली बंदि कयो वियो। माना उन जे करे ॿ इफेक्ट थिया त हिकिड़ो ख़ुदि नारे जी सिल्टिंग थियणु शुरू थी, नंबर ॿियो आहे त हाकड़ो जेको असां थोरो घणो बचियलु आहे इन करे जो इहो वाहिद रिवर रेमिनेंट हो जेको 1966 ताईं उनखे हलायूं पिए कंहिं न कंहिं हवाले सां, जॾहिं त पुराण या सोणी जेका पंहिंजो ढोरो अचे थो, छो इहे 2-3 मेन आहिनि ढोरा, उन्हनि जा ॿिया सपोर्टिंग यानी कोलेट्रल रिसीविंग कैचमेंट ॿिया ढोरियूं ऐं ढोरा आहिनि। तव्हां सॼी जेका पढ़ो मस क्लाइमेटिक इकोलॉजी हिस्ट्री पढ़ो त एक्सिस ऑफ द अर्थ जेका चेंज थींदी आहे उन जा सिंध ते क्लाइमेट जा पीरियड्स आया आहिनि, 41,000 जो माना इहो पूरो आइसोलेशन साइकिल आहे जंहिंमें हींअर असीं मिड ते पहुता आहियूं। नंबर 2 असांखे इहो बि करिणो पवंदो त एल-नीनो ऐं ला-नीनो फिनामिना खे कीअं असीं फेस कंदासीं, छो त बारिशूं त अञा हाणे जेके एल-नीनो ईंदा उहे वधीक पंहिंजो वधीक बारिशूं खणी ईंदा, ऐं हमेशह हितां अचे थो त असां वटि हिते गुजरात जी जेका आहे उहा मूनसून असांखे तकरार करे थी हिन सां। त सिंपल इहो आहे त असांखे हींअर बीठल पाणी आहे उहो ज़मीनूं आज़ाद कराइणियूं आहिनि, इहो आहे असांजो सब्जेक्ट। ऑब्जेक्ट आहे असांजी प्लैनिंग जेका अॻे थी चुकी आहे, उनखे अञा वरी थोरो जेकॾहिं का शइ आहे त उनखे वरी वधीक अञा रिफाइन कजे, वधीक उन्हनि में वेहनि, पर आउं सम्झां थो त इदरी साहिबु आहे या कैसर साहिबु आहे या ॿिया जेके वेठा जेके रिनाउंड नाला असां ॿुधाइनि त उहे आर वेरी मच इफेक्टिव पर्सन ऐं नॉलेजेबल आहिनि, त अलाए कंदो उहो बहितर थिए। पर हाणे मेन आहे त तव्हां पहिरीं त जेके हींअर पॉन्ड्स ठहिया आहिनि जेके हीअ चवंदा पॉकेट ड्रेन, पॉकेट ड्रेन नई फिलासफ़ी आहे, अलाए इदरी साहिब वारे टाइम में हुई अलाए कान हुई, हाणे मां ॿोड़ियो मीर मज़र खे त पाणी फैलाइण खे छॾायूं। हाणे इहो जेका पॉकेट ड्रेन फिनामिना आहे उन मां असांजी जान छॾाए, हींअर असीं पाता पियूं पॉकेट ड्रेन्स में। हाणे उहो पॉकेट ड्रेन्स में जे तव्हां छॾाइण जे लाइ लिफ्ट खां सवाइ तव्हांखे ॿियो को घस केरु ॾिए कोन थो। हाणे हिते जेको आहे घणनि स्क्वायर माइलनि में हूंदी तव्हां वटि इहा लेक ठही वई आहे जेका 9 फुट वारी, हाणे उते 8 इंच जो इतरी सां पंप लॻल आहे, 8 इंच जो सेंट्रीफ्यूगल पंप लॻायो अथनि त इहा बनी आबाद थींदी ऐं ज़मीनदार आबाद कंदा। ऐं बिल कीअं पिया ठहनि, अलाह पनाह ॾे, वधीक ख़ुदा ख़ैर करे। आप भी साथ का सलाउद्दीन। शुरू में ये कहानी शुरू हुई, मैं 23 अगस्त को बारिशें जब बहुत हो रही थी तो मैं खैरपुर गई, क्योंकि मैं कर तो कुछ नहीं सकती थी, लेकिन एक सॉलिडेरिटी के लिए अपने साथियों के साथ जब पता चला कि लोगों के घर गिरने शुरू हुए तो मैं वहाँ गई। वो मंज़र मैं कभी भूल नहीं सकती, क्योंकि मुझे मोरो से लेके खैरपुर जाते हुए मेरा ख्याल है कोई 6.5 घंटे लगे। इतना पानी था और इतना बुरा हाल था, और लोग आपको हर तरफ नज़र आते हैं कि लोग अंधेरे के अंदर, औरतें, मर्द, बच्चे, जानवर, वो चारपाइयाँ ऊपर उठाए हुए, सामान उसके ऊपर उठाए हुए और अंधेरे में चले जा रहे हैं। और अब मैं सोच रही थी कहाँ जा रहे हैं, इनको कुछ नहीं पता कहाँ जा रहे हैं, क्योंकि पानी से तो कहीं भी निजात नहीं है, इतना पानी बरस रहा है। और वो 3 दिन तक फिर पानी उसी तरह बरसता रहा, और मैं सोचती रही कि जब हम आ रहे थे तब इतना पानी था, तो अब ये क्या हुआ होगा, उसमें मज़ीद गुंजाइश कहाँ है कि और पानी पड़े। तो जब आप रोड के ऊपर जाएं तो आपको किनारे नज़र नहीं आ रहे थे, उस वक्त ये हाल था, क्योंकि उसके जो एजेस थे वो काफ़ी, आपने गौर किया होगा कि हमारे यहाँ सड़कें ज़रा सी ऊंची हैं और जो खेत हैं, खेत खलियान वो नीचे हैं, और कहीं 5 फुट नीचे हैं, कहीं 6 फुट नीचे हैं। तो पानी पूरा भर के सड़क के ऊपर, जगह जगह से सड़कों के ऊपर आ गया था, और किनारे नज़र नहीं आ रहे थे। लोगों ने डंडे लगा रखे थे कि वो लोग गिर ना जाएं उसमें, बच्चे हुए। तो बहुत ही खौफनाक वो आलम था। फिर लोगों से मुस्तकिल इधर उधर बात हुई। कोडिजी डूब रहा था, कोडिजी में मैं
جا کے بیٹھی کیونکہ کوڈی جی کے ساتھ ایک پرانی انسیت اور وہ رہی ہے ہمیشہ. تو وہاں جا کے بیٹھے تو وہاں کافی لوگ پرانے جو کوڈی جی کے افسران ریٹائرڈ تھے وہ آئے ہوئے تھے اور ان سے بھی یہ سب. تو بات ڈی واٹرنگ کی ہوتی رہی کہ ڈی واٹرنگ ہو. پھر پتہ چلا کہ نہیں وہ فلاں جگہ تو 2 جو گروپ ہیں ان کے اندر تو کلہاڑیاں چل گئیں اور مار دھاڑ شروع ہو گئی ڈی واٹرنگ پہ. کیونکہ کہاں پانی نکالنے کا مسئلہ صرف اتنا نہیں تھا, یہ تھا کہ پانی نکل کے جائے گا کہاں. اگر وہ جائے گا کسی اور کے کھیت میں تو پھر یہ بڑا ایک سیاسی فیصلہ ہے کہ کس کے کھیت کا پانی نکالا جائے اور کس کے کھیت میں ڈالا جائے. تو یہ کافی ہم نے کوشش کی کہ ہمیں پتہ چلے کہ ڈی واٹرنگ کا گورنمنٹ کا پلان کیا ہے. وہ ہمیں اب تک پتہ نہیں چلا. کہا ہم سے یہی تھا کہ ہم بتائیں گے کیونکہ پلان ہے ہمارا کوئی. لیکن دیکھیے ان چیزوں میں شفافیت کی بڑی شدید ضرورت ہوتی ہے کہ لوگوں کو پتہ ہو کہ کیا کرائیٹیریا ہے, کس بنیاد کے اوپر یہ چیزیں ہوں گی. لیکن وہ کسی کو پتہ نہیں چل رہا تھا. میں جو 3-4 باتیں کہوں گی جو میرے لیے بڑی تکلیف دہ تھیں. ایک تو یہ کہ جو میں آپ کو اپنے پہلے سفر کا بتا رہی ہوں کہ ہم اتنے دیر میں وہاں پہنچے. میں نے پورے راستے میں کسی فوجی کو نہیں دیکھا, کسی پولیس والے کو نہیں دیکھا, کسی رینجرز والے کو نہیں دیکھا, کسی سیاستدان کو نہیں دیکھا. لوگ پریشان تھے, بے حد پریشان, لیکن کوئی بھی ان کو ان تسلی دینے یا ان کے ساتھ ایک اپنی مدد کے لیے یا اپنے ساتھ دینے کے لیے. ہم بھی کیا مدد کر سکتے ہیں, کچھ بھی نہیں کر سکتے, لیکن ایک ساتھ دینے کا تو ہوتا ہے نا کہ بھئی ہم یہاں کھڑے ہیں, آپ کے ساتھ کھڑے ہیں. تو اس طرح کی کوئی چیز, مطلب میں پچھلے مہینے میں میرا خیال ہے زیادہ وقت میرا خیرپور میں گزرا ہے, لیکن میں نے اب تک کسی افسر کو نہیں دیکھا, کسی سیاستدان کو کہیں نہیں دیکھا. جبکہ میں جب بھی جاتی ہوں تو میں سڑکوں پہ ہوتی ہوں, یا تو میں غلط جگہ ہوتی ہوں جہاں وہ نہیں ہوتے, یا وہ ایسی جگہ ہوتے ہیں کہ جہاں کسی کو نظر نہیں آتے. میں گزارش کرتا ہوں ڈاکٹر کیسر بنگالی صاحب کو, اور کل ہم بیٹھے تھے تو میں نے کہا اس مسئلے کا کوئی حل ہے؟ کا حل تو ہے, عمل نہیں ہے. تو جناب ڈاکٹر کیسر بنگالی صاحب. شکریہ ڈاکٹر ایوب, اور بہت آگسٹ آڈینس ہے, بہت تجربہ کار لوگ بیٹھے ہیں. میں انجینئر نہیں ہوں اور اریگیشن اور فلڈز اور پانی کے بارے میں کوئی ٹیکنیکل نالج نہیں ہے. تجربہ بہت قسم کا ہے, اور سب سے جو کارآمد تجربہ میرا تھا وہ 2010-11 میں تھا. میں ایڈوائزر تھا پلاننگ اینڈ ڈیولپمنٹ کا جب سیلاب آیا تھا, اور بہت وقت فیلڈ میں گزارا, اور مجھے چیف منسٹر نے پروٹوکول ڈیوٹیز دی تھی. تو جتنے بھی انٹرنیشنل آرگنائزیشنز کے لوگ آتے تھے ان کے ساتھ مجھے جانا ہوتا تھا. تو ہیلی کاپٹر پہ ٹریول کرنے کا بہت موقع ملا, پورے سندھ کو ہیلی کاپٹر سے دیکھا, اور ایک ویو جو ایک اس ہائٹ سے ملتا ہے وہ زمین پہ جانے سے نہیں مل سکتا. تو میں یہ ڈی واٹرنگ پہ بات نہیں کروں گا کیونکہ بہت اچھی ڈسکشن یہاں ہوئی ہے, بہت ٹیکنیکل ڈسکشن ہوئی ہے, لوگ جانتے ہیں اس کو کیا کرنا ہے. صرف یہ کہ جب پریزیڈنٹ آصف زرداری نے چین سے بات کی تھی تو انہوں نے 9 ایکسپرٹس بھیجے تھے فلڈ مینجمنٹ کے. چائنا میں ایک یونیورسٹی ہے جو ایکسکلوسیولی فلڈ ایشوز پہ کام کرتی ہے, ان کے 9 ڈپارٹمنٹ سے آل دا ہیڈز آف دا ڈپارٹمنٹس کیم ہیئر. وہ سارے اپنی طرف سے سندھ کے میپس لے کر آئے تھے, یہ پانی کے راستے واسطے سارے ان کو پتہ تھے, دے نیو آل دیٹ. ہمارے جو سارے ایگزینز وغیرہ بیٹھے تھے انہوں نے پہلی دفعہ اس کو دیکھا تھا, وہ ان کو سمجھ نہیں آ رہی تھی وہ ہے کیا. وہ پرپوز کرتے تھے روٹس پانی ڈی واٹرنگ کے, پانی کیسے جائے. تو اس پہ اس پہ یہ آ رہا تھا کہ سر یہاں تو نہیں پانی ڈرین ہو سکتا, یہ تو ان کی زمین ہے, یہ ان کی زمین ہے. تو مجھے اندازہ ہوا کہ سب سے بڑی رکاوٹ لینڈ اونرشپ ہے, پرائیویٹ لینڈ اونرشپ. یہ نہیں
कोई काम हुकूमत को करने देती। यहाँ तक कि मैं एक किस्सा सुनाऊँ, कल आपको मैं सुना रहा था। चूँकि सिंध लोअर राइपेरियन है, हमें पता होता है पानी कब आएगा। इधर साहब आप, तो 3 अगस्त को ये था कि ये गुड्डू क्रॉस करके 2010 की बात कर रहा हूँ, पानी आएगा सखर बराज की तरफ। 8 लाख क्यूसेक पानी एक्सपेक्टेड था और सब बड़े इत्मीनान से थे कि 8 लाख क्यूसेक पानी आराम से गुजर जाएगा, कहीं बंद नहीं टूटेगा, एवरीथिंग। और चीफ मिनिस्टर ने हर मिनिस्टर को बंद के साथ दोनों तरफ इलाके दिए हुए थे कि आपने पूरी रात फ्लड लाइट्स लगा के बैठना है, जहाँ लीकेज आए वो उसको वहीं पर प्लग करना, वरना वो ब्रीच हो जाएगा। सो देयर वाज नो, सब परेशान नहीं थे, सब ये था कि ये फ्लड आराम से गुजर जाएगा। लेकिन 1 और 2 अगस्त को तेरा गाजी खान में रोजान हिल्स में बहुत बारिश हुई, कुछ 11-12 घंटे तक नॉन स्टॉप बारिश हुई। तो 8 लाख क्यूसेक के बजाय 12 लाख क्यूसेक पानी गुजरा। और वो रात जो है चीफ मिनिस्टर हाउस में हम सब बैठे थे और ये परेशानी थी कि पता नहीं अब बराज टूटेगा, सखर बराज। फॉर्चुनेटली दैट डिडंट हैपन। सो लेकिन उसके बाद डिस्कशंस हुई गवर्नमेंट में, टेक्निकल लेवल पे जो इरिगेशन ऑफिसर्स थे, दूसरे लोग थे, उस पूरे ज़मींदार जो है वहाँ पर, कि ये इसका हल हमें निकालना चाहिए। कई चीज़ें डिस्कस हुई, क्या ये भी हो सकता, वो भी हो सकता। लेकिन हाउसिंग तो ये है कि एक विद दिस सरसों का जो मॉडल है ये ऑलरेडी अवेलेबल है, सक्सेसफुल है, इसको इम्प्लीमेंट किया जाए। एंड इट्स नॉट वेरी एक्सपेंसिव। ये 2010 में भी जो कुछ गवर्नमेंट ने घर बनाए थे, 1 रूम हाउसेस 2.5 लाख के बनाए थे, हमने ये 2 रूम हाउसेस 85,000 में बनाए। तो जब वो मीटिंग में मैंने पेश किया तो बाहर जब मीटिंग ख़त्म हुई तो जो हाउसिंग के मिनिस्टर थे उसने कहा आपने मेरी बेइज्जती कर दी। तो चूँकि चीफ मिनिस्टर ने कहा ये तो 85,000 का बना रहे हैं, आप 2.5 लाख का बना रहे हैं। तो ये बट द सरसो इज़ देयर एंड देयर कैन बी अदर non-traditional options of promoting development. Public private partnership में सिंध लीड करता है, वो एक so I think there are ways to do it. What we have to do is create the political pressure for moving in the right direction. We have to light a fire under everybody's chair and that should be our task. Thank you. Expert of the experts, जनाब इदरीस राजपूत साहब। कि जिसका मतलब तकरीबन ये बनता है कि आदमी अंदाज़ बयां गर्चा बहुत शौक़ नहीं है, शायद कि तेरे दिल में उतर जाए मेरी बात। मैं कोशिश करूँगा कि फ्लड के सिलसिले में जो ड्रेनेज की पॉसिबिलिटीज़ हैं उसको प्रीवियस कॉन्टेक्स्ट में देखें कि वो पहले क्या करते हैं, हम लोग क्या करते रहे हैं। अब पहले आ जाए 2011 की फ्लड, बहुत ज़्यादा बरसात हुई थी। अल्टीमेटली ये था कि बरसात इतनी हुई थी कि टोटली जो है सिंध का बायां किनारा डूब गया था। और उसमें अगर बदीन ज़िले में बरसात निकालें तो 612 मिलीमीटर थी, मीरपुर ख़ास में 866 मिलीमीटर थी, मिट्टी में 1162 मिलीमीटर थी, उमरकोट में 541 थी, और शहीद बेनज़ीराबाद में यानी वो नवाब शाह में 622 थी और हैदराबाद में 402 थी। मतलब एवरेज जो है वो देखें कि उस ज़माने में हमने क्या किया था। मतलब अब रिज़ल्ट ये देखना है कि हमने पहले ज़माने में क्या किया था, जब बारिशें हुई थी इतनी ज़्यादा तो हमने क्या किया था। ये अलग बात है कि इस साल जो है बहुत ज़्यादा बारिशें हुई हैं और उसके निकालने के रास्ते जो है हमें पुराने मतलब चीज़ों से सबक हासिल करना है। अच्छा, पहले मैंने बताया जैसे कि 2011 की फ्लड आई थी, उसमें सारा जो है लेफ़्ट बैंक मतलब डूब गया था, सांगड़, मीरपुर ख़ास, बदीन। अच्छा, हमने उसमें क्या किया था, हमने उसमें जो किया था उसके मैं तफसील देता हूँ आपको। पहले ये है कि इम्प्रूव ड्रेनेज सिस्टम, डिज़ाइन ड्रेनेज सिस्टम जो है वो कम डिज़ाइन के लिए, रेनफॉल के लिए डिज़ाइन है
آپ جو ہے زیادہ رین فال کے لیے ڈیزائن کریں، لیکن اس میں پیسوں کا مسئلہ ہے، یا تو ADP میں پیسے لے لیں یا کسی دوسرے ملک سے قرض لیں جیسے نارملی ہوتا ہے۔ دوسرا، جہاں سسٹم نہیں ہے وہاں سسٹم اویلیبل کریں، یعنی اگر جو ڈرینیج سسٹم جس ایریا میں نہیں ہے وہاں سسٹم آپ پرووائڈ کریں نا۔ تیسرا، ان رستوں کو صاف کریں جن سے پانی سمندر میں جاتا ہے۔ اچھا، پہلے آپ کو پتہ ہے کہ ڈورو پران سے LBOD بنی تھی، اس سے پہلے جو ہے ڈورو پران سے پانی سمندر میں جاتا تھا، لیکن وہ رستے اس لیے بند ہو گئے کہ LBOD آنے کی وجہ سے کچھ رستے بلاک ہو گئے۔ اگر بلاک ہو گئے ہیں تو اس کا مطلب یہ ہے کہ ان کو چینج کریں۔ تیسرا، آپ ڈائیورٹ پانی کریں تھر کے علاقے میں، تھر میں جو ہے ویسے ہی کچھ آبادی نہیں ہے، اور تھر کے علاقے میں ڈرائیو کرنا آسان ہے، کوئی مسئلہ نہیں ہے۔ اچھا، دیکھیں نا مجھے بتائیں، جب 1932 سے سکھر براج نہیں بنا تھا اور بارشیں ہوتی تھی تو پانی کہاں جاتا تھا؟ سمندر میں جاتا تھا نا۔ اچھا، کوئی آبسٹرکشن پانی کے راستے میں نہیں تھی، ٹھیک ہے نا۔ LBOD بننے کی وجہ سے کچھ آبسٹرکشن ہو گئی۔ اس سلسلے میں اسٹڈی ہوئی ہیں جس میں وہ کہتے ہیں کہ انڈر پاس بنا دیں تاکہ پانی کے گزرنے کا راستہ ہو سکے۔ جب تک پانی کے گزرنے کا راستہ نہیں ہوگا سمندر میں پانی جائے گا کیسے؟ اور جہاں تک تعلق ہے میٹھے پانی کا یا کھارے پانی کا، ظاہر ہے کہ برساتوں کا پانی تو میٹھا ہوتا ہے، اس لیے اس کو ڈرین کرنے میں کوئی پرابلم نہیں ہے۔ हींअर आउं गुज़ारिश थो कयां अदी नूरुल हुदा शाह खे त अॼोके हिन इजलास जी आख़िरी तकरीर करे ऐं हुन ही सभु ॻाल्हियूं जेके ॿुधियूं आहिनि पाण कहिड़े नतीजे ते पहुती आहे उहा असांखे ॿुधाए। अदी नूरुल हुदा शाह। ज़ाहिर असां लिखण वारा माण्हू आहियूं, असांजे दिलि मां जेके लफ़्ज़ निकिरनि था, मूं हिकु ॿ ॾींहं पहिरीं ट्वीट कयो ऐं बेख्तियार कयो, हिकिड़े मिंट लाइ सोचियमि त इहो जुमिलो विन में विझां या न विझां त पाक फ़ौज मुतवजा हो, पर मूं जेको अॻियां लिखण ते चाहियो उहो हिननि खे ई चवंदुसि त सिंध में रोकियल पाणी असांखे शक आहे, मूंखे शक आहे, मूंखे 100% शक आहे त पाणी रोकियो वियो आहे। मूंखे 100% शक आहे त इहो पाणी ॿाहिरीं इमदाद वठण लाइ रोकियो वियो आहे। इहो पाणी असांजी ग़ुर्बत, असांजी बदहाली, असांजी बर्बादी विकिणण लाइ रोकियो वियो आहे। असांजी बीमारी, बचनि जो मौत, इहो सभु विकिणण जे लाइ इहो पाणी डेलीबरेटली रोकियो वियो आहे। इहो पाणी जे मां ज़रूरत असांजी ख़तमु थींदी त इहो पाणी लाहिण जे लाइ कोशिशि कई वेंदी, जंहिंमें मूं लिखियो त पाक फ़ौज मुतवजा हो, ये रोका हुआ पानी, आलमी इमदाद के लिए ये रोका हुआ पानी अब एटम बम का काम कर रहा है। असां मरी रहिया आहियूं ऐं असांजी हुकूमत जो असांखे पतो ई कोन्हे त उहा किथे आहे। इहा थी हिकिड़े पासे ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे, छो त ॻाल्हियूं ॾिघियूं आहिनि, मूंखे तकरीर न आहे करणी, ऐं असांजे विच में सादका सलाउद्दीन हींअर रोए वेठी, जेका इन सॼी सूरत हाल मां उथी आई आहे ऐं असांजे विच में वेठी आहे, हिन वक़्तु रोए वेठी। ॿी जेका सूरत हाल इहा आहे, असां ॿुॾी वेंदासीं, असां लुड़ी वेंदासीं, असां बर्बाद थी वेंदासीं। बिल्कुलु करणो छा आहे? न हुकूमत खे ख़बर आहे। पुछो हुकूमत खां, पुछो फेडरल गवर्नमेंट खां, पुछो फ़ौज खां, पुछो सभिनी खां पुछो, भाई असांखे पाणी हलो जॾहिं लाहींदो, जॾहिं लहंदो, पोइ असीं बाक़ी जेतिरा बचंदासीं उन्हनि खे तव्हीं कंदा छा? जंहिं ॻाल्हि जे लाइ असां कैसर बंगाली साहिब खे सॾियो, उन खां पोइ छा? ऐं आख़िर में नंढड़ी ॻाल्हि, इन ॻाल्हि खे फॉलो कंदे नंढड़ी ॻाल्हि में ॿुधाईंदुसि। मूं वटि हिकिड़ी गेस्ट आहे, मुंहिंजी फैमिली मेंबर आहे, मुंहिंजी नुंहुं आहे, डच आहे, नेदरलैंड्स मां आयल हुई, हींअर ॿ टे ॾींहं थिया आहिनि वई आहे। हुन मुंहिंजी परेशानी सॼो वक़्तु TV ते जेको हलियो पिए, ज़ाहिर आहे उहो ॾिसण ऐं सॼो माहौल घर जो हू सभु कुझु ॾिसण खां पोइ
हुन मूंखे हिकिड़ो सुवालु कयो। हुन मूंखे चयो तव्हां वटि कैनाल्स कोन आहिनि ओतिरा जेके डायरेक्ट पाणीअ खे समुंड ताईं खणी वञनि जीअं असां वटि आहिनि। मूं चई असांजा आहिनि। मुंहिंजी माउ चवंदी आहे त असांजा रोड बंदि थी विया। माउ हुन पोड़ी आहे 75 जी आहे। चई मुंहिंजी माउ ॿुधाईंदी आहे त रस्ता बंदि थी विया असांजा ऐं कैनाल्स जॾहिं वधीक खुलणु शुरू थिया इहो वॉक करियो हुते ई वॉक करे लंघो हितां पर रस्ते तव्हां वटि उहे कैनाल्स छो कोन आहिनि? मूं चयो तव्हां कैनाल्स मां पाणी लंघाईंदा आहियो, असीं कैनाल्स जे मथां पंहिंजा घर ठाहे वेही रहंदा आहियूं, पंहिंजूं ॿनियूं ठाहींदा आहियूं, कब्ज़ा कंदा आहियूं, असां रस्ता पाणीअ जा बंदि कंदा आहियूं। इहा असांजी बदनसीबी आहे। ऐं हूअ टीवी ॾिसी ॾिसी साधका वांगुरु जंहिं देश जी हुई बि कान उहा रुअंदी पई हुई ऐं हैरान पई थींदी हुई। सो बहरहाल इहा सूरत हाल आहे। प्लीज़ असां वरी कंहिं ॾींहुं का मीटिंग कॉल कंदासीं। महिरबानी करे तव्हां सभु भाउर जेके बि आहियो, एक्सपर्ट आहियो, ज़हीन आहियो, प्लैन्स रखो था, असांखे स्टडी करणु खपे, असांखे पंहिंजे सूरत हाल खे ॾिसणु खपे। ऐं जंहिं ॿी मीटिंग में असीं वियासीं जजा कोन हूंदासीं, असां वॾा सेमिनार्स लेक्चर्स कोन कंदासीं। असां 8-10 माण्हुनि जो हिकिड़ो ग्रुप ठाहींदासीं जेको इन्हनि एक्सपर्ट्स ते हूंदो ऐं उन खे खणी पोइ असां अॻियां वधंदासीं। ऐं प्रेशर जेतिरो असांजी जेका औकात आहे, जेका हैसियत आहे, जेतिरो बि प्रेशर ॾेई सघंदासीं ॾींदासीं। उन में तव्हां सभु शामिलु हूंदो त ज़ाहिर आहे सिंध बची पवंदी। वरी महिरबानी। हो अटल आदमी दिलि शिकस्तो नथी, कंध पकिड़े त ॾिस शींहं ॿकरी अथई, हथ फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई। असल ॻाल्हि इहा त जे बिस्मिल्लाह बि सम्झिजे त कई शयूं आहिस्ते आहिस्ते साम्हूं ईंदियूं। हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि हीअ आहे त असांजी जेलनि में जनम क़ैद 14 साल हूंदो आहे ऐं सिंधी माण्हू 14 सालनि खां जनम क़ैद वारी हिकिड़ी सूरत हाल में आहिनि। असल ॿी ॻाल्हि हीअ आहे त असांजूं हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, मां आख़िरी ॻाल्हि थो कयां त 2 इंडिया जूं हिकिड़ियूं फिल्मूं आहिनि, हिकिड़ी मंगल पांडे, ॿी रंग दे बसंती। पोइ मंगल पांडे खे फांसी ॾियण खां अवल जेका सूरत हाल आहे उहा बिल्कुलु अॼु सिंध जी सूरत हाल आहे। सियासत असांजी टके टके, धरती पंहिंजी टके टके, हू माउ दुआ अॼु टके टके। इहो गानो थो, हुन में मां हुनजी सिंधी थो तव्हांखे ॿुधायां। ऐं पोइ जॾहिं मंगल पांडे खे फांसी था ॾियनि त उन खां पोइ वरी सूरत हाल तब्दील थी थिए। रंग दे बसंती में हो तो चए त थोड़ी मिट्टी विझ, थोड़ो रंग विझेसि, थोड़ी वफ़ा विझेसि, थोड़ी मेहनत विझेसि, थोड़ो पाण खे विझी छॾ त पोइ ही मुल्क ठहंदो, ही पंहिंजो वतन बची पवंदो। अचो त रंग दे बसंती कयूं। अवां सभिनी जी वॾी महिरबानी।